डर की भरसां ॻोठाणनि पारां नौजवान ते कारनि जो इल्ज़ाम ॾेई ॾंड ऐं संग चटी ॾियण जी फतवा ॾियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ हाजी अब्दुल वाहिद लगारी में अब्दुल हमीद, मोहम्मद मिठल, अब्दुल मजीद, मुनीरा ऐं ॿियनि ॿुधायो त 12 ॾींहं अॻु बासर सुल्तान अहमद लगारी ऐं ॿियनि जिरगो करे नौजवान मुजीबुर रहमान लगारीअ खे नारी हमीदा सां कारनि जो इल्ज़ाम ॾिनो हो। हुननि चयो त जवाबदारनि पाण ई जिरगो करे नौजवान ते 10 लाख रुपया ॾंड, संग चटी ऐं गैस वारे खूह ते हिकु ड्यूटी लिखी ॾियण जो फ़ैसिलो कयो। खेनि घुराए उन बाबति रुॻो आगाह कयो वियो। 10 लाख हिकु संग चटी कयो अथनि। सुल्तान, हक़ निवाज़, अर्ज़मंद, दुरमंद इन्हनि फ़ैसिलो कयो आहे। असां वियाऊं, उन सॾायो अथनि असांखे, उते उन्हनि जी उताक ते वियाऊं। असांखे ॿुधायो अथनि बाबा जेको आहे असांखे हिकु संग 10 लाख चटी ॾियो। ठीकु आहे, जे न त असां तव्हांखे मारींदासीं। असांखे धड़का दहमान था करनि। मेरा पुट पढ़दा कराची, उहो आहे साल कुन बाद, उहो समझ उहो आहे जीअं पुगे उं ते इंतज़ाम लाते नहीं कराइण दा। हुण असां कुन मंगदे ना दिन सांगी ॾियो 10 लाख असां ते सटे नहीं। असां गरीब आदमी, असां किथों आणू। असां चवंदा ते पैसा 10 लाख रुपया ऐं संग चटी ऐं ड्यूटी जो अधु ॾियो। तव्हां ॿाहिरि आहियो छो? इहो इन्हनि जे हथ में फ़ैसिलो आहे। कोई अमीर, कोई पुलिस असांजी कोई नथी सुणे। असां सां कहर आहे, असां सां ज़ुल्म आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।